अचो अचो इकबाल साहब अचो अचो वेहो ॿियो ख़बर हिते कंहिंजी जांच में त न आया आहियो शेर अली लाज़मी न आहे त कंहिंजी जांच ते अचिजे मोब वञ साहब जे लाइ चांहि तयारु करे अच शेर अली तव्हां पंहिंजी औताक ते पुलिस खे पाणी बि नाहे पियारींदा अॼु चांहि जी सलाह छो इकबाल साहब हिकिड़ी ॻाल्हि ॿुध अॼु तूं सिविल कपड़नि में आयो आहे जेकॾहिं तूं अॼु पुलिस जी वर्दीअ में अची आ न चांहि त परे जी ॻाल्हि आहे पाणी बि न पुछायां ऐं वेहण लाइ बि न चवायां आख़िर पुलिस खां एतिरी नफ़रत छो ॻाल्हि ॿुध इकबाल साहब मां हर पुलिस ऑफिसर खां नफ़रत न आहियां कंदो पुलिस डिपार्टमेंट में भला ऑफिसर बि आहिनि ईमानदार ऑफिसर बि आहिनि कुझु कारियूं रिढियूं बि आहिनि उन्हनि जे करे त पहाको मशहूर आहे पुलिस वारो न दोस्त फिफड़ न गोश्त शेर अली बेईमान असां बि न आहियूं तूं केतिरो ईमानदार आहीं इहा मूंखे चङी तरह ख़बर आहे मूंखे चङी तरह ख़बर आहे ॿी ॻाल्हि कर मर्ज़ी जो मालिक आहीं जेको सम्झी हे ख़बर इकबाल अॼु मुंहिंजी औताक ते मुंहिंजे अंगणे ते कीअं पंधु पियो आहे शेर अली ॾिस तव्हांखे त ख़बर आहे त मां तव्हांजे तॾे ते ऐं तव्हांजे अंगणे ते छो आयो आहियां उहा त तव्हांखे सॼी ख़बर आहे समझी वियुसि अचे पंहिंजो चोगो वठ हीअ तुंहिंजी मिठाई पूरा 50,000 पूरा 50 घटि त न आहिनि न इकबाल खान जो पैसे सां प्यार आहे वाल मां पैसनि जी ॾेती लेती में कॾहिं बि धोखो न आहियां कंदो चाहे उहो मुंहिंजो दुश्मन छो न हुजे ॾिस शेर अली एतिरो त तव्हां ते एतबार करे सघिजे थो पैसा पूरा हूंदा इकबाल इहा मूंखे मुफ़्त में चटी लॻी आहे मुफ़्त में इहा मूं नाहे हई शेर अली मूं नाहे हई इहा सिजार जे तरफ़ां अथई इन जो हिसाब किताब तोखे इहे सिजावल खां वठणो आहे उन जा पैसा अथई सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो